अक्सर मथे में धक लॻण सां माण्हू कोमा में हलियो वेंदो आहे या कॾहिं कॾहिं याददाश्त विञाइजी वेंदी आहे ऐं ईअं ई दिशा पटानी सां बि थियो आहे। 1992 में जनम वठंदड़ दिशा पटानी भारतीय अदाकारा आहे जंहिं तेलुगु फिल्म लोफर सां 2015 में फिल्मी कैरियर शुरू कयो हो। दिशा पटानी न रुगो फिल्मुनि पर कमर्शियल ऐं मॉडलिंग लाइ बि मक़बूल आहे। ताज़ो अदाकारा दिशा पटानी इंकशाफ़ कयो आहे त सलमान खान सां गॾु फिल्म भारत जी शूटिंग दौरान खेसि मथे में अहिड़ो धक लॻो हो जो संदसि याददाश्त ई विञाइजी वई हुई। हिकु इंटरव्यू में हुन ॿुधायो त फिल्म जी शूटिंग दौरान हू स्टंट कंदे मुंहुं भर वञी किरी ऐं खेसि मथे में धक लॻो जंहिं सबबि संदसि याददाश्त विञाइजी वई। दिशा चयो त संदसि याददाश्त वापसि अचण में खेसि 6 महीना लॻी विया ऐं संदसि ज़िंदगी जा अहम 6 महीना खेसि यादि न आहिनि। अदाकारा ॿुधायो त याददाश्त वापसि अचण खां पोइ हू भारत वापसि आई ऐं फिल्म जी शूटिंग पूरी कयाईं। फिल्म भारत में मरकज़ी किरदारु सलमान खान ऐं कतरीना कैफ जो आहे पर दिशा पटानी जा बि कुझु सीन आहिनि। इन खां सवाइ दिशा एक विलियन रिटर्न्स में जोहर ॾेखारिया आहिनि जंहिं ते खेसि भरपूर मोट मिली रही आहे।